अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो शाइर सदाम अली कोट। अव्हांखे त ख़बर आहे त अॼुकल्ह बेरोज़गारी वधी वई आहे। गुरुबत जाम अचे, बेरोज़गार आहियूं ऐं हर मुल्क में जेको न कमु न छा आहे, किरोना लॻी पई आहे ऐं माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि। हाणे असीं ॿुधाए काॾे वञूं, ग़रीब माण्हू काॾे वञे। ऐं असां जेको चऊं था त इहो पंहिंजो यार थोरो कमु लाइ कजे ऐं इहो मुल्क खे बचाए ग़रीबनि जी ख़ातिर ऐं थोरो ॾिनो वञिजे। ऐं अहिड़ी हालत लॻी पई असीं 10 ॾींहंनि खां जेको सो ईअं वेठा आहियूं, न कमु आहे न छा आहे। इहा कहिड़ी हुकूमत आहे, कहिड़ा सिलेक्ट वधी रहिया अथव, छा कनि। त ग़रीब माण्हू खे एॾी त महांगाई थी वई आहे त ग़रीब माण्हू मानी वठी नथो खाए। पहिरीं असांजे दौर में हुई 5 रुपया मानी, हींअर 15 रुपया मानी थी वई। ग़रीब माण्हू छा खाए ॿुधाए। अटो महांगो थी वियो, 650 रुपया किलो अटो थी वियो। केॾा ग़रीब माण्हू। हाणे इहा असांजी हुकूमत आहे। असांजी नई हुकूमत चए त असीं नओं पाकिस्तान ठाहींदासीं, पर नओं पाकिस्तान जे बजाय त पुराणो पाकिस्तान भला केॾा आयो जलसे में अचो। अच्छा, ॿियो तव्हां छा चवणु चाहींदो हुकूमत जे ख़िलाफ़ बारे में? महांगाई थी वई, इन जे बाबति तव्हां छा चवंदो? हुकूमत त असांजे वज़ीर आज़म जो को ॾोह कोन्हे। असांजे जेके हेठियां आहिनि उहे सभु महांगाई था कनि। वज़ीर आज़म जो ॾोह कोन्हे। वज़ीर आज़म भलो, वज़ीर आज़म जी तारीफ़ कयूं था, वज़ीर आज़म सही। अच्छा, माना तव्हां हिन चकर जेकी इलेक्शन थी उन में वोट तव्हां कंहिंखे ॾिनो हो? असां इमरान ख़ान खे वोट ॾिनो ऐं ईंदड़ इलेक्शन में इमरान ख़ान खे वोट ॾिनो। अच्छा, जेके ही 2023 जी जेकी इलेक्शन थी उन में वोट तव्हां कंहिंखे ॾींदव? उहो इमरान ख़ान खे ॾींदासीं। अच्छा, माना तव्हां इमरान ख़ान सां गॾु आहियो? गॾु आहियूं ऐं इमरान ख़ान खे असां थोरी दरख़्वास्त कंदासीं त इहा महांगाई थोरी घटि करे ऐं बाक़ी ॿियो कुझु सही आहे। उहो इस्लाम ज़बरदस्त ॻाल्हियूं कंदो। तव्हां माना कहिड़ो कमु कंदा हो? छा असां वरी कंपनीअ में कंदा आहियूं बसि। या ॾियारी 600 रुपया 650 रुपया ॾींदा आहिनि बसि, ॿियो कुझु ख़ैर। अच्छा, हूअं माना कमु तव्हांजो रेगुलर हले पियो या बंदि पियो हींअर? केॾीमहिल हले थो, केॾीमहिल बंदि आहे, बसि मिड़ई जान हले। अच्छा, हा। ॿियो तव्हां छा चवंदो? सूरत हाल कराची जी छा हाल आहे? कराची सही आहे, बसि खॾा जाम आहिनि रोडनि ते ऐं बसि ॻाल्हि न पुछे। वञूं था सम्झो हितां तड़के वञूं था, परियां वञो माना अछा थियो जो मिटीअ में बसि जहिड़ो पाउंडर हणी आहियां। हा बसि।